ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم وخطابه المبين أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن صلاتي ونسكي ومحياي ومماتي لله رب العالمين صدق الله مولانا بلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه برادران اسلام प्यारा मुसलमान भाइरों अजीज दोस्तों कुरान मजीद जी एक आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कई आहे जंहिंजो तर्जुमो ऐं उन सां मुतालिक़ चंद ॻाल्हियूं अवां जे आॾो पेश करण जो इरादो आहे दुआ कयो अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू व मन वालहू शाल पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए उन खां बाद अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे शाल हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए प्यारा दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो ही ज़िल हज शरीफ जो पहिरियों जुमो आहे ज़िल हज शरीफ इस्लामी महीननि मां आख़िरी साल जो महीनो आहे साल जा 12 महीना हूंदा आहिनि मुहर्रम शरीफ खां साल इस्लामी शुरू थींदो आहे ऐं ज़िल हज शरीफ ते ख़तम थींदो आहे 12 महीननि मझां ही साल जो 12हों महीनो आहे उन 12हें महीने ज़िल हज शरीफ जो ही पहिरों जुमो पाण ख़ैर सां पढ़ी रहिया आहियूं अवां खे ख़बर आहे अवां खे मालूम आहे
त ज़िलहज शरीफ़ में मुसलमान कुर्बानी कंदा आहिनि ऐं कुर्बानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे मथां वाजिब आहे। इन मुनासिबत सां मूं तव्हांजे आॾो क़ुरान शरीफ़ जी आयत तिलावत कई आहे। इन बारे में चंद ॻाल्हियूं तव्हांजे आॾो मां पेश कंदुसि। रब करीम जल जलालू अमन वालू तव्हां असां सभिनी खे तौफ़ीक़ नसीब फरमाए। ख़ुदा तबारक व तआला जल जलालू अमन वालू असां ई तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। पहिरीं पहिरीं क़ुरान शरीफ़ जे तिलावत कयल आयत जो तर्जुमो, उन खां बाद में कुर्बानीअ जी अहमियत क़ुरान ऐं हदीस जे रोशनी में, ऐं उन खां बाद में कोशिशि कंदुसि त तव्हांखे मुख़्तसर टाइम में इहो अर्ज़ु कयां त हिन जी इब्तिदा कीअं थी, असुल हिन जो मक़सदु कहिड़ो आहे। रब तबारक व तआला जल जलालू अमन वालो तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिकिड़ो दफ़ो बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ंदा हलो त मां तव्हांखे आयत जी माना ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह पाक जल जलालू अमन वालू पंहिंजे प्यारे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे इरशाद थो फरमाए, कुल ऐ मुंहिंजा प्यारा हबीब तूं माण्हुनि खे चई ॿुधाए, इन सलाती त मुंहिंजी नमाज़ व नुसुकी ऐं मुंहिंजी कुर्बानी व महयाय ऐं मुंहिंजी ज़िंदगी व ममाती ऐं मुंहिंजो हिन दुनिया मां रहलत करणु लिल्लाहि रब्बिल आलमीन। ये सभई शयूं मां अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जे लाइ आहिनि। यानी ये सभई शयूं नमाज़ कुर्बानी हयाती वफ़ात या मुंहिंजी सभु अल्लाह पाक जे लाइ आहे। उहो अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जेको रब्बुल आलमीन आहे, सभिनी जहाननि जो पालणहार आहे। अल्लाह साईं पंहिंजे हबीब खे फरमायो त मुंहिंजा हबीब तूं माण्हुनि खे चई ॿुधाए त मां नमाज़ बि अल्लाह जे लाइ पढ़ंदो आहियां, कुर्बानी बि अल्लाह जे लाइ कंदो आहियां, मुंहिंजी हयाती बि अल्लाह जे लाइ आहे। पर जे हिन दुनिया मां लाॾाणो करे वेंदुसि त इहा मुंहिंजो लाॾाणो बि मुंहिंजे अल्लाह जे लाइ आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, इन आयत करीमा जे तफ़सीर में तफ़सीरन लिखियो आहे, बुज़ुर्गाने दीन फरमाइनि था पिया, सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सौट आहे ऐं हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जो सहाबी आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात हज्जतुल वदा जे टाइम ते हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास खे दुआ फरमाई हुई। अल्लाह जो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था पिया, ऐं मुंहिंजा मौला मां महबूब मोहम्मद मुस्तफ़ा तोखां दुआ थो घुरां त हिन मुंहिंजे सहाबीअ खे, जेको मुंहिंजो सहाबी बि आहे पर मां मोहम्मद करीम जो सौट बि आहे, मुंहिंजी दुआ इन जे हक़ में क़बूल फरमाए। अल्लाह पाक खां दुआ नबी पाक या घुरी आहे त मौला मुंहिंजे हिन सौट अब्बास खे क़ुरान जो ख़ुसूसी इल्म अता फरमाए। क़ुरान करीम जो ख़ासि इल्म जेको आहे उहो मुंहिंजा ख़ालिक़ मां तोखां घुरां थो त हिन मुंहिंजे सौट अब्बास खे इहो नसीब कर, अहिड़ो नसीब कर जो ॿियनि खां वधीक क़ुरान पाक जो तफ़सीर बयानु करे सघे। तंहिंजे करे तमामु सहाबा किराम खे अल्लाह ताला क़ुरान जो इल्मु नसीब कयो हो। सभु सहाबी क़ुरान जे इल्म जा आलिम हा, पर ख़ुसूसी तरह सां क़ुरान करीम जा रुमूज़, क़ुरान पाक जा तशरीहूं, क़ुरान पाक जूं तावीलूं ऐं क़ुरान पाक जो ख़ुसूसी इल्मु जेको हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास खे नसीब हो, नबी पाक जे सौट खे शायदि ॿियनि खे अहिड़ो नसीब कोन हो। सभिनी खां इहो इन जो असुलु मतिलबु इहो त मुंहिंजो सभु मुंहिंजे नबी करीम जे दुआ जो असरु हो। सरकार दो आलम अलैहिस्सलाम हुन जे लाइ ख़ुसूसी दुआ कई त ॿियनि खे बि इल्मु आहे, ॿियनि खे बि मां इल्मु ॾियां थो, पर हिन मुंहिंजे सौट खे ख़ुसूसी इल्मु मिले। अल्लाह जे हबीब करीम अलैहिस्सलाम जी दुआ जो असर आहे। हर मामले में क़ुरान करीम जी तशरीह जॾहिं बि का हदीस जे रोशनी में बयानु कई वेंदी आहे त उन हदीस में वधि खां वधि हिसो रिवायत में हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास जो हूंदो आहे। इन आयत करीमा जे बारे में हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास बयानु कयो आहे। दुरूद पढ़ त मां तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि।
हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाइनि था त अल्लाह जे हबीब खे अल्लाह ताला फरमायो त तूं चओ, छा चवां? त इन सलाती व नुसुकी, मुंहिंजी कुर्बानी ऐं मुंहिंजी नमाज़ अल्लाह जे लाइ आहिनि। छो? रसूल अल्लाह जो आहे त अल्लाह जे रसूल जो फेल इबादत बि अल्लाह जे लाइ आहे, पर अल्लाह साईं चवराइसि छो पियो? हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाइनि था इन जो मतिलबु इहो हो त नबी करीम अलैहिस्सलाम खां अॻु में बि माण्हू कुर्बानी कंदा हुआ, माण्हुनि में रिवाज हो जानवर ज़िबह कंदा हुआ। अल्लाह पाक जल जलालहू व मन वालहू जे ज़ात बाबरकात हबीब खे इन जे लाइ इशारो करे चयो त तूं चओ अॻियनि माण्हुनि जो रिवाज हूंदो हो त उहे कुर्बानी जेका बि कंदा हुआ उहा तमाम जो तमाम बुतनि जे नाले कंदा हुआ, लात जे नाले, मनात जे नाले, उज़्ज़ा जे नाले, वुद जे नाले, हुबल जे नाले इहे बुत हूंदा हुआ, पत्थर जा ठहियल हुआ। काफ़र जेका बि कुर्बानी ढगे जी कंदा हुआ या उठ जी कंदा हुआ या बकरीअ जी या रिढ वग़ैरह जी, उहा बुतनि जे नाले कंदा हुआ। अल्लाह ताला हबीब खे फरमाए थो इहो अव्हां जो रवाज ख़त्म आहे, अॻु में तव्हां बुतनि जे लाइ कुर्बानी कंदा हो, मां मुहम्मद अल्लाह जे लाइ कुर्बानी कंदो आहियां। मुंहिंजी कुर्बानी रब जे लाइ आहे, मां अल्लाह खे राज़ी करण जे लाइ कुर्बानी कंदो आहियां। नबी पाक अलैहिस्सलाम खे इन जे करे ख़ुदा ताला इन आयत करीमा में हुक्म फरमायो त तूं चओ इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती, मुंहिंजी नमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजो जहिड़ो रहणु ऐं मुंहिंजो दुनिया मां लाॾाणो करणु लिल्लाहि रब्बिल आलमीन, सभु रब करीम जे लाइ आहे। तंहिंजे करे अल्लाह जे ज़ात बाबरकात जे हबीब ऐलान कयो ऐं उम्मत खे सबक़ ॾिनई त उम्मत जेको बि सवाब जो कमु करे उहो अल्लाह कारण करे। छाजे लाइ कजे अदा? अल्लाह कारण जेको कमु कबो आहे रब जे रज़ा जे लाइ कबो आहे। सूफिया किराम में हिकिड़ो पहाको मशहूर आहे, अल्लाह जे कामिल वलियन घणो करे जुनैद बगदादी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे तरफ़ ये कौल मशहूर आहे, उन जे तरफ़ कौल मनसूब आहे। उन ख़ुदा जे बारे फरमायो आहे त तालिबुद दुनिया मुअन्नसुन व तालिबुल उक़बा मुखन्नसुन व तालिबुल मौला मुज़क्करुन। इंसाननि में टे जिन्सूं आहिनि, हिकिड़ी जिन्स आहे औरतुनि जी, उहा बि इंसान आहिनि। ॿी जिन्स आहे इंसाननि में मर्दनि जी, हिकिड़ियूं औरतूं या बि जिन्स आहे। ॿी जिन्स मर्द ऐं टी जिन्स आहे खदड़ो। खदड़ो तव्हां सम्झो था न मर्द न माई, ॿिन्ही थावनि खां वियो। अल्लाह जे प्यारे वलीअ फरमायो त तालिबुद दुनिया, जेको दुनिया जो तालिब आहे, माना दुनिया हासिल कयां, दुनिया मिले, दुनिया जे तलब में लॻो पियो आहे। उन जो मिसाल ईअं आहे जीअं औरत हुजे, औरत बि दुनिया चाहींदी आहे, सुठो कपिड़ो हुजे, सुठो लिबास हुजे, सुठो गह हुजे, सुठी का शइ हुजे। औरत घणो करे रंग जे तरफ़ ऐं ख़ुशबू जे तरफ़ माइल हूंदी आहे। तंहिंजे करे अल्लाह जो वली थो फरमाए जेको दुनिया जो तालिब आहे रुगो दुनिया ई दुनिया पियो ॻोल्हे, हक़ीक़त में इहो औरत जे जाइ ते आहे। पर तालिबुल उक़बा मुखन्नसुन, ऐं जेको आख़िरत घुरंदो आहे, आख़िरत उहो वरी खदड़ो आहे। अवां हैरान थी वेंदव त इहो वरी कीअं? आख़िरत घुरे खदड़ो? हाओ मर्द केरु आहे? फरमाए थो तालिबुद दुनिया मुखन्नसुन व तालिबुल उक़बा मुखन्नसुन, जेको दुनिया घुरे सो औरत जहिड़ो आहे, जेको आख़िरत घुरे उहो खदड़े जहिड़ो आहे। व तालिबुल मौला मुज़क्करुन, जेको रब घुरंदो आहे मर्द उहो हूंदो आहे। रब घुरे, आख़िरत घुरई, क़यामत घुरई, हूरूं घुरई, जन्नत जा बाग घुरई, नहरूं घुरई, माना इहो अल्लाह जो तालिब न आहे। इहो बि अहिड़े तरीक़े सां दुनिया जे लज़तुनि वांगुरु आख़िरत जे लज़तुनि जो तालिब आहे। हिकिड़ो दुनिया जे लज़तुनि खे घुरे थो, जेको दुनिया जूं लज़तूं घुरे उहो माई आहे, जेको आख़िरत जूं लज़तूं घुरे उहो खदड़ो आहे। पर जंहिंखे लज़तुनि सां ज़रूरत ई कान्हे का, हुनजी तमन्ना आहे त रब राज़ी हुजे। हे कर मिले त रब मिले, जे सभु मिलियो त छा थियो? दुनिया में दिल जो मतिलबु पूरो थियो त छा थियो? हक़ीक़त में मर्द उनखे चयो वेंदो आहे जंहिंजे दिलि में तमन्ना हुजे त मुंहिंजो रब करीम राज़ी हुजे, ख़ुदा राज़ी हुजे। मूसा अलैहिस्सलाम जो किस्सो मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां न। मूसा अलैहिस्सलाम खे अलाह साईं चयो त मूसा
तुंहिंजे उम्मत में हिकिड़ो आबिद आहे, गार में वेठो आहे, 80 साल गुज़री आहे तस मां अलाह 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 मुंहिंजी इबादत में मां अलाह खे यादि पियो करे। 80 साल गुज़री आहे तस, कारोबार धंधा सभु छॾियो वेठो आहे। हाणे वञ मुंहिंजा मूसा वञी चवेसि त तुंहिंजी इबादत ख़ुदा खे क़बूल कान्हे। मूसा अलैहिस्सलाम खे ॾाढो ॾुख थियो। रब बेनियाज़ आहे, हारीअ वीचारे जी छमाही लुढ़ी वञे, फसल ॿुॾी वञे या खस थी वञे, माज़ अल्लाह त हुनखे सूर थींदो आहे। मुंहिंजी हींअर छमाही लुढ़ी वई। अल्लाह जो नबी मूसा अलैहिस्सलाम तो चए मौला हुन वीचारे जो 80 साल इबादत आहे, उहा लोढ़े थो छॾी, चवे थो क़बूल न आहे, ॾुख कोन थींदुसि। हज़रत रब्बुल आलमीन फरमाया मूसा तुंहिंजो कुझु न वञे, बानो मुंहिंजो आहे, वञी चवेसि मां ॼाणा मुंहिंजो बानो ॼाणे। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जे अमर सां वियो, गार में पहुतो। अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम, केरु आहे? मूसा नबी आहियां, भली करे आए, कीअं आयो आहे? अल्लाह जा नबी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमाए त मूंखे रब मोकिलियो आहे, तो 80 साल इबादत कई आहे, रब थो चवे मूंखे तुंहिंजी इबादत क़बूल ई कान्हे का। हाणे मूंखे ॾुख त ॾाढो आहे, पर छा कयां? बेनियाज़ जो पैगाम खणी आयो आहियां। उहो अल्लाह जो आबिद बानो थो चवे मूसा का परवाह कान्हे, वठी टहक ॾिनई, वठी खिलियो। रब खे वञी चओ जेकॾहिं मुंहिंजी इबादत क़बूल न आहे त मूंखे बि परवाह न आहे। मूसा चयो अजब जहिड़ो माण्हू आहे इहो, वरी कीअं गणती कान्हे? चए न न, वञी ख़ुदा खे चओ त मूंखे परवाह न आहे। सबबु कहिड़ो आहे? उहो आबिद थो चवे त अल्लाह खे चओ मां बानो आहियां, बाने जो कमु आहे बान पकड़ण सां कयां वेठो, बाने जो कमु आहे बान पकड़ण, इबादत करण सां कयां वेठो। इबादत क़बूल करण या न करण इहो कमु अल्लाह जो आहे। पराए कम में मुंहिंजो कुझु न वञे, आउं पंहिंजो कमु कयां थो। जेकॾहिं पाण वारो कमु ख़ुदा नथो करे त सदुस मर्दी आहे, मुंहिंजो छा वञे? मूसा रब खे वञी अर्ज़ु कयो आहे, रब खे सभु ख़बर आहे। अल्लाह ताला फरमाए थो मूसा जो इम्तिहान पे वरितुमि, वञी हुनखे चओ त तुंहिंजी सभु इबादत क़बूल आहे। इहो आहे तालिबुल मौला, जेके मौला जी तलब आहे। मुंहिंजा अदा जेकॾहिं असांखे को खणी ॿुधाए त मौलवी तो वारी निमाज़ क़बूल कान्हे, तो वारो पढ़ाइण क़बूल कोन्हे, तो वारो वाइज़ क़बूल कोन्हे, असां जेकर कावड़ जी घर वेही रहूं, कुझु नथो थिए क़बूल कोन्हे, भला पोइ छो कयूं? ठहियो नथो क़बूल करे। पर अल्लाह जो बानो ईअं कोन कंदो आहे। अल्लाह जो बानो तलब में हूंदो आहे, कुझु बि न थिए, कुझु बि न मिले, पर यार राज़ी हुजे, रब जी ज़ात महिरबान हुजे, बाननि जो इहो कमु हूंदो आहे। इन जे करे अल्लाह जा बाना फरमाईंदा आहिनि तालिबुल मौला मुज़क्करुन, जेको रब जी तलब कंदो आहे मर्द इहो हूंदो आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे तारीफ़ फरमाए त चओ कुल इन सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। मुंहिंजी नमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजी इबादत, मुंहिंजो जेरो हुजणु, मुंहिंजो गुज़ारे वञणु सभु रब करीम जे लाइ आहे। अल्लाह जे हबीब फरमायो त तव्हां बुतनि जे लाइ कुर्बानी कंदा आहियो, अवां भली बुतनि जे लाइ कयो, पर मां मनो थो कयां मुंहिंजी कुर्बानी अल्लाह जे लाइ आहे। अवां असांजो फर्ज़ आहे त जेका बि कुर्बानी कयूं उहा ख़ुदा कारण हुजे, ख़ुदा जे रज़ा जे लाइ हुजे। पोइ जॾहिं अल्लाह जे रज़ा जे वास्ते हूंदी त इंशा अल्लाह तबारक व तआला अल्लाह जी नज़र नियत ते हूंदी आहे। पोइ इंसानु सुहिणी नियत सां कुर्बानी कंदो आहे त ख़ुदा ताला उनजी क़बूल फरमाए छॾींदो आहे। दुरूद पर तोखे ॿी क़ुरान पाक जी आयत ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि वसल्लम। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला कुरान मजीद में फरमाया लन यनालल्लाह लुहूमहा वला दिमाउहा। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात के अवां जे कुर्बानीअ जो गोश्त कोन मिलंदो आहे। लन यनालल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा। अल्लाह पाक कुरान मजीद में फरमायो आहे त मां अल्लाह खे न को तव्हांजो गोश्त जी ज़रूरत आहे, न को मां अल्लाह जे ज़ात बाबरकात खे तव्हांजे रत वहाइण जी ज़रूरत आहे। मां रब करीम जी नज़र तव्हांजे तक़वा ते हूंदी आहे, परहेज़गारी ते हूंदी आहे। मां रब ॾिसंदो आहे त जेका तव्हां कुर्बानी कई आहे सा कहिड़ी नियत सां कई आहे।
हदीस पाक नजी तशरीह कई है। नबी से फरमाया था इन्नल्लाह ला यंजुरु इला अमालिकुम वला इला सुवरिकुम वलाकिन यंजुरु इला नियतिकुम। अल्लाह जी ज़ात न को तव्हां जा अमल ॾिसंदो आहे, न को अल्लाह तबारक व तआला तव्हां जा मुहरा ॾिसंदो आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे मां तव्हां जे नियत खे ॾिसंदो आहियां। अवां जेको बि नेकीअ जो कमु कंदा हो मां रब ताला तव्हां जे दिलि ते नज़र विझंदो आहियां, ॾिसंदो आहियां त कहिड़े नियत सां तव्हां इहो नेकीअ जो कमु कयो आहे। जेकॾहिं तव्हां नेकीअ जे कम खे अल्लाह जे रज़ा ख़ातिर कंदा हो तव्हांजो थोरो घणो बि अमल क़बूल करे छॾींदो आहियां। पर जे अव्हां जे नियत में खलल हूंदो आहे, अव्हां केतिरो बि घणो अमल कंदा हो पर मां रब क़बूल कोन कंदो आहियां। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई घोट रहमतुल्लाह अलैहि हदीस ॾे इशारो कयो आहे। अल्लाह जो वली फरमाए थो, अल्लाह ताला पाक फरमायो आहे न तव्हांजी नियत ॾिसंदो आहियां, अव्हां जो अमल कोन ॾिसंदो आहियां। शाह साहब इहा ॻाल्हि थो करे त मदी पाए मन में सन्हो कतियो जन तन जो सराफन दुको ई दाख़िल न कयो, पर मोहब्बत पाए मन में रंढा रोड़िया जन तन जो सराफन अण तोरियो अघायो। अल्लाह जी ज़ात बाबरकात ओ मोहब्बत वारो थोरो घणो अमल हुई, नेक नियती वारो मामूली कम हुई क़बूल कंदो आहे। अहिड़ो क़बूल कंदो आहे जो मुंहिंजा अदा हिकिड़े पासे 1000 साल जी इबादत हुजे, हेॾो वरी हिकिड़े पासे मोहब्बत वारे जो हिकिड़ो सजदो हुजे, ख़ुदा उहो वधीक क़बूल फरमाईंदो। हाणे इन आयत खे जेका मूं हाणे तव्हां जे आॾो पढ़ी, जे रब ताला फरमाए थो त लन यनाल अल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालहु तक़वा। अल्लाह पाक वटि तव्हांजो न को गोश्त वेंदो आहे, न को अल्लाह खे अव्हां जे जानवर जे रत जी ज़रूरत आहे। इन जो मतिलबु बि सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास ॿुधायो आहे। सलात पढ़ त नबी जे सहाबी जी तशरीह तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही व बारिक वसल्लम अलैहि। अरब में रवाज हो, मके जा माण्हू कुर्बानी अॻे ई कंदा हुआ, नबी से अॻे ई कंदा हुआ, पर कुर्बानी छाजे लाइ कंदा हुआ? बुतनि जे लाइ। हिकु ॻाल्हि। ॿियो वरी कुर्बानी करण खां पोइ जानवर कुही उन जी रत काबतुल्लाह जे भितनि खे हणंदा हुआ। सम्झो था अलाए न? बैतुल्लाह शरीफ़ जे दीवारनि खे उहा रत हणी छॾींदा हुआ। हुननि जो इरादो इहो हो त असां हे जेको जानवर कुठो आहे इन जी जेका रत आहे इहा काबे जे छत खे हणंदासीं, भित खे हणंदासीं, फर्श खे हणंदासीं, दीवार खे हणंदासीं त काबे जो मालिक अलाह राज़ी थींदो। जहालत हुई। अल्लाह ताला आयत नाज़िल कयो लन यनालल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा। ख़बरदार इहा जेका रत तव्हां बैतुल्लाह खे हणो था पिया, काबतुल्लाह जे दीवारनि खे गोश्त लॻायो था पिया, इहो अल्लाह वटि कोन पहुचंदो आहे। इन जी का ज़रूरत कान्हे का। वलाकिन यनालहु तक़वा। जेकॾहिं का पहुचण वारी शइ आहे उहा तव्हांजी तक़वा ई परहेज़गारी आहे, अव्हांजी नेक नियती आहे। अव्हां जेकॾहिं नेक नियती सां कुर्बानी कंदव अल्लाह पाक तव्हांजी क़बूल फरमाए छॾींदो। पर जेकॾहिं माण्हुनि जे ॾेखारे जे लाइ कंदव ऐं पंहिंजे ज़ाती मतिलब लाइ बुतनि जे लाइ कंदव, रब करीम खे तव्हांजे कुर्बानी जी का ज़रूरत कान्हे का। हाणे इन मां इहो साबित थी वियो, असांखे ख़बर पइजी वई त मुस्लमान जो कमु रब जे रज़ा जे वास्ते हुजे ऐं नियत इहा हुजे त ख़ुदा राज़ी थिए। अल्लाह खे राज़ी करण जे लाइ जेको कमु कबो आहे उन में अहकाम बि अल्लाह जा मञणा पवंदा आहिनि। जीअं अल्लाह चयो हूंदो तीअं कबो, पंहिंजे मर्ज़ी सां कोन कबो। हाणे तव्हांखे मिसाल ॾियां, पोइ मां कुर्बानी जे मौज़ूअ ते थो अचां। नमाज़ कंहिंजे लाइ पढ़बी आहे? चओ अल्लाह लाइ। ॾाढी ॻाल्हि आहे, कंहिंजे लाइ पढ़बी आहे? फ़र्ज़ कंहिं कई आहे? अल्लाह। असांखे अल्लाह ताला फरमायो आहे नमाज़ पढ़ो। हाणे पाण जुमे जी नमाज़ जूं रकातूं घणियूं पढ़ंदा आहियूं? फ़र्ज़ रकातूं घणियूं पढ़ंदा आहियूं? 2। ॾींहुं बि वॾो, हफ़्ते जी ईद ऐं नबी से फरमायो आहे सैयदुल अय्याम, सभिनी ॾींहंनि जो सरदार। अब हिन में वॾे ॾिहाड़े में त पाण खे घटि में घटि ॿियनि ॾिहाड़नि में पाण ॿेपहरी जी नमाज़ पढ़ंदा आहियूं 4 रकातूं। जुमे जी पढ़ूं हा 8, वॾो ॾींहुं आहे, ईअं न सही? पर अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे हबीब फरमायो त न, 8 न पढ़ो, 4 बि न पढ़ो, 2 पढ़ो। हाणे पाण घणियूं था पढ़ूं पिया?
भला जेकॾहिं पंहिंजे तरफ़ां चऊं त यार भलो ॾींहुं आहे जुमो आहे अलाह खे प्यारो आहे नबी पाक हिन खे ॾींहंनि जो सरदार ॾींहुं सॼो आहे ॿ त नबी सही चयूं आहिनि ॿ वरी पंहिंजे तरफ़ खां वधाए था पढ़ूं क़बूल थींदी निमाज़ छो इन जे करे क़बूल कान थींदी जो अलाह जे चवण जे ख़िलाफ़ हलियासीं अलाह खे न का थोरे जी ज़रूरत आहे न का अलाह खे घणे जी ज़रूरत आहे अलाह ताला खे ज़रूरत कंहिं शइ जी कान्हे का रब रुगो ॾिसंदो आहे त बानो मुंहिंजो चवणो करे थो या न मां अलाह जी फर्मा बरदारी करे थो या न खुदा जे हबीब जी पैरवी करे थो या न ओ मुंहिंजा दा खुदा जे रसूल बरकातूं पढ़ियूं आहिनि असां बि ॿ पढ़ंदासूं जे मदीने जो मीर 8 पढ़े हा त असां बि पढ़ूं हा पर जे खुदा जे कसम महबूब हिकिड़ी पढ़े हा त पाण बि हिकिड़ी पढ़ूं हा असांखे न को वधि खे ॾिसणो आहे न घटि खे ॾिसणो आहे न थोरे खे ॾिसणो आहे न घणे खे ॾिसणो आहे असांखे रुगो ॾिसणो हुयो आहे त जंहिंमें अलाह ई अलाह जो रसूल राज़ी हुजे अलाह न ॾिसंदो आहे घणे खे न ॾिसंदो आहे थोरे खे रब ॾिसंदो आहे नियत खे जुमो हो अॼु 10 पढ़ूं हा 12 पढ़ूं हा 20 रकातूं पढ़ूं हा रब ताला फरमाए थो त न न तव्हां 2 फर्ज़ पढ़ो 2 रकातूं पढ़ो मूंखे रुगो ॾिसणो आहे त मुंहिंजो चवणु कयो था अलाह पाक जो चवणु कयोसीं त रब करीम जी ज़ात बाबरकात राज़ी थी पवंदो आहे त क़ुर्बानी बि ईअं आहे अलाह पाक खे असांजे गोश्त जी ज़रूरत कान्हे खल जी ज़रूरत कान्हे जानवर जी ज़रूरत कान्हे का रब करीम खे ॾिसणो आहे त तव्हां तक़वा वारा आहियो मां रब जे चवण ते हलो था या न ताज़ो 2-3 ॾिहाड़ा थिया हिकिड़ी उर्दू अख़बार में मां हिकिड़ो मज़मून पढ़ियो थोरो हुनजी तशरीह करे तव्हांखे क़ुर हदीस जे बारे में ॿुधायां दुरूद पढ़ंदो वञ ॻाल्हि ॿुधंदो वञ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि हे असांजो मुल्क आहे पाकिस्तान छा आहे साईं पाक आहे भली कंहिंजी धीअ को भॼाए वञे त बि पाकिस्तान आहे भली जेकॾहिं कंहिंजा ढगा चोरी कनि त बि पाकिस्तान आहे जेकॾहिं माण्हू कंहिंखे मारे वञे त बि ठीकु आहे पाकिस्तान आहे कंहिंजे कणक जो देरो को साड़े वञे त बि पाकिस्तान आहे हा न भाउ मिड़ई ख़ैर आहे पाकिस्तान जो थियो असांजो पाकिस्तान वरी छा चवंदा पाकिस्तान का मतिलबु क्या कि ला इलाहा इल्लल्लाह ऐं वाक़ई वीचारनि मुस्लमाननि क़ुर्बानी पाकिस्तान जे लाइ ॾिनी कलमे लाइ ॾिनी ऐं असांजे पाकिस्तान जी हुकूमत डिक्लेरेशन ॾींदी आहे इजाज़त नामो ॾींदी आहे त तूं भली अख़बार वञी छाप बिना इजाज़त नामे जे का बि अख़बार न हूंदी आहे रिसालो हुजे अख़बार हुजे उनजी डिक्लेरेशन हूंदी आहे उनजी मंज़ूरी हूंदी आहे हुकूमत इजाज़त ॾींदी आहे ऐं बाक़ाइदे हुकूमत जो हिकिड़ो खातो आहे उहो किरोड़ूं अरबियूं रुपया हुन ते ख़र्च थींदो आहे छो त मता को बि रिसालो का अख़बार अलाह जे ख़िलाफ़ रसूल जे ख़िलाफ़ क़ुरान जे ख़िलाफ़ पाकिस्तान जे ख़िलाफ़ पाकिस्तान जे आइन जे ख़िलाफ़ त नथी लिखे जे लिखे त ॿुधायो त हुनखे असांजो डिक्लेरेशन बि रद्द कयूं जेल में विझूं उहो खातो अलाए काथे आहे पाकिस्तान लाइ काथे आहे हुकूमत लाइ छा थी करे मुस्लमाननि जो मुल्क आहे इजाज़तनामो सरकार ॾिनो आहे अख़बार थी लिखे त हे जेका क़ुर्बानी था कनि सा अजाई आहे छो चे घर घर में कुर्बानी घर घर में ढगो घर घर में बकर लखे किरोड़े जानवर पिया कुसनि माण्हू 3 ॾियारा फ्रिजनि में गोश्त रखियो वेठा आहिनि फ्रीज़रनि में रखियो वेठा आहिनि हफ़्तनि जा हफ़्ता पिया गोश्त खाइनि कहिड़ी ज़रूरत आहे इन मथां जेकॾहिं का पुल ठहिराइजे को रोड ठहिराइजे को नलको हणाइजे कंहिं ग़रीब खे कांच वठी ॾिजे कंहिं मिसकीन खे घर ठहिराए ॾिजे हे ग़रीबनि जी हमदर्दी थी अचे हाणे सम्झो था अलाए न अब ग़रीबनि जो ॾुख अथनि न वीचारनि खे सूर खाई अथनि त ग़रीबनि खे ॾियो हज़रत पीर सई रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे मलफूज़ात में हिकिड़ो नकुल लिखियो आहे अल्लाह जे वलीअ सम्झाणी ॾिनी आहे सम्झाणी हिकिड़ो हो ॿिलो हो जवान को शिकार कंदो हो नेठि हली हली थियो पोढ़ो हाणे न को टप ॾेई सघे न को भॼी सघे न को शिकार करे अची बुख मो पोइ दिलि में सोची त हाणे घर वेठे शिकार कयां सलाह कहिड़ी कई ॿिले सोच कई नंढड़ियूं नंढड़ियूं मच्छियूं हथ करे धागे में तस्बीह ठाहे खणी गिची में विधाई ऐलान कई त मां हाणे शरीफ़ थी वियो आहियां जेकॾहिं शरीफ़ न हुजां त मच्छियूं गिची में हुजनि छा ॿिलो छा मच्छी रुगो धप ईंदी आहे त बि खारो पटे वेंदो आहे ॿिले खणी मच्छियूं विधियूं गिचीअ में ऐं ऐलान कई त बाबा मां हज ते वञा थो आहे को मां असां जेको हज
न को शिकार करे अची बुख मो पोइ दिलि में सोची त हाणे घर वेठे शिकार कयां सलाह कहिड़ी कई ॿिले सोच कई नंढड़ियूं नंढड़ियूं मच्छियूं हथ करे धागे में तस्बी ठाहे खणी गिची में विधई ऐलान कई त मां हाणे शरीफ़ थी वियो आहियां जेकॾहिं शरीफ़ न हुजा त मच्छियूं गिची में हुजनि छा ॿिलो छा मच्छी रुगो धप ईंदी आहे त बि खारो पटे वेंदो आहे ॿिले खणी मच्छियूं विधियूं गिचीअ में ऐं ऐलान कई त बाबा मां हज ते वञा थो आहे को मां जेको हज ते गॾिजी हले कूअनि जो ॻाल्हि ॿुधी चए वञ भरिसां मामो शरीफ़ थी वियो आहे अहिड़ो त शरीफ़ थी वियो आहे जो तस्बी मच्छियुनि जी गिचीअ में अहिड़ो को भलो ॿियो हाणे मामा हज ते असां हलंदासीं 50-100 कूआ अची गॾु थिया असांखे वठी हल बाबा हलो मां तव्हांखे सिधो जिदे वारे रस्ते खां वठी थो हलां पियो सलाह करे हाणे अॻ में ॿिलो पुठियां कूआ हज़रत रोज़े वारो मिसाल थो ॾे अलाह जो वली सम्झाईंदो आहे त आसानी सां दिमाग़ में ॻाल्हि वेही हलंदे हलंदे मैल ॿ मैल पंधु कयूं ॿिले खे अची बुख लॻी अची नियत में रोलो पियो त हाणे कूओ खावां पर कीअं खावां तस्बी गिची में पई आहे हाजी साहब हज ते थो वञा हाणे ज़ुल्म कीअं कयां अटकल कई बाबा अचो भाणजा कूआ ॿिले बि टप ॾिना कूअनि बि टप ॾिना ओ जंहिंमहिल धूड़ घणी थी वई त महिल ॿिले झटि ॾेई हिकिड़ो कूओ गिरकाए छॾियो ख़बर ई कान पई कंहिंखे जंहिंमहिल कूओ वियो अंदरि त महिल चए बाबा हलो हलो हाणे हलो हलो वरी अॻिते हलिया वरी हज़म थियो वरी ॿी मंज़िल ते ॿियो कूओ टी मंज़िल ते टियों कूओ आख़िरकार जंहिंमहिल वेझा पहुता त महिल कूअनि चयो मामो वञे थो थुल्हो थींदो असां वञूं था थोरा थींदा ॻाल्हि कहिड़ी आहे अब हा हुया न सही मामो सॻो थी पियो जेको डुबरो हो ऐं कूआ 50-100 से खुटी वञी के 2-3 बचा हिकिड़ो को पोढ़ो कूओ हो त चयो सॼो शिर उन झुमिर में आहे हाणे तव्हांखे जंहिंमहिल मामो चवे न झुमिर था हणूं त महिल तव्हां झुमिर हणिजो मां हिकिड़े कुंड में लिकी मामे जो मज़ो थो ॾिसां जंहिंमहिल मामे झुमिर हणाई त महिल कूओ लिकी वञी वेही रहियो ऐं जंहिंमहिल घणी धूड़ थी त झड़प ॾे खणी कूओ वात में धई त हो जेको लिको वेठो हो कूओ हुन सभु कुझु ॾिठो पिए तकिड़ो हली आयो चए मामे खे कुझु ॻाल्हारायां इहो त कूओ बचे ॻाल्हाईंदो त वात खुलंदो न सही मामे खां पुछा ॾे ख़बर मामा काथे पहुता हूं त ॾंदनि खे भीड़ चई जिद्दे में ॾंदनि खे भीड़ो ॾिनो चई जिद्दे में त रहंदो खदो कूए जो खानो ख़राब करे सो मुंहिंजा अदा दुआ कयो शल इन जिद्दे खां अलाह पनाह ॾे इहो जेको पाकिस्तान में कानून खयो आहे नमूनो खयो आहे अलाह ई अलाह जे रसूल जी बग़ावत हाणे हिननि मिस्कीननि खे बि ग़रीबनि जी हमदर्दी अची थी आहे जीअं कूए खे हज जो शौक़ु थियो हो हे कुर्बानी जा दुश्मन जे करे इन खे बि अची ग़रीबनि जी हमदर्दी आहे इहो गोश्त ज़ाया थो वञे खलूं ज़ाया थियूं वञनि जानवर कुसनि था अञा मज़े जी ॻाल्हि वञो मके पाक में त लखे जानवर पूरे था छॾनि बाहि साड़े थी छॾे पई मुंहिंजा अदा 5% बि माण्हू खाइनि कोन था ॿियो सॼो कुहंदो वञे पूरींदा वञनि कुहंदो वञे साड़ींदा वञनि हाणे दर्द कहिड़ो आहे इहो ग़रीबनि ते ॾोकड़ ख़र्च थिए मिस्कीननि ते ख़र्च थिए इहो अजायो ख़र्च आहे पुलूं ठारायो रोड ठारायो यतीमनि खे ॾियो मिस्कीननि खे ॾियो इहो खामखा कुर्बानी अजाई थी करे ख़तम थी वञे हाणे मां तोखे ॿुधायां थो अलाह पाक फरमाईंदो आहे लन यनाल अल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा तुंहिंजो ख़्याल आहे त गोश्त खाइबो आहे तुंहिंजो ख़्याल आहे त जानवर कुहबो आहे त माण्हू पेट भरे अलाह ताला फरमाए तो मां रब करीम खे तव्हांजे गोश्त जी ज़रूरत कान्हे मां रब करीम जे ज़ात बाबरकात खे तव्हांजे कुर्बानीअ जी ज़रूरत कान्हे मूंखे रुगो इहो तव्हांजो इम्तिहान वठिणो आहे त मां अलाह जो हुकुम केरु थो मञे अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक़ चार यार अबा इस्लाम मनो कई आहे छा त ग़रीबनि खे न ॾियो ॻाल्हाईंदा हलो कंहिंखे इस्लाम मनो कई आहे कुर्बानीअ जो बकरो वधि में वधि 2000 2500 3000 हा या न वरी भला जेकॾहिं ढगे में भाङो कयो त बि भले खां भलो ढगो वधि में वधि 2000 2500 3000 अलाह तोखे झलियो आहे छा त तूं कुर्बानी तूं ग़रीबनि खे न ॾे इहे 3000 में तोरा ग़रीब बची था पवनि
हे जो करोड़ रुपया रखियो वेठो आहे बैंकुनि में तुंहिंजा पैसा कारा थी था वञनि पिया ज़कात बि कोन थो ख़ुदा जी अदा करे तूं उन मज़ा ग़रीबनि खे ॾे न साल में ख़ुदा तोखां क़ुर्बानी जा 1000 या 2000 या 3000 घुरे थो उहे ॾींदा ॾुखिया था लॻनि पिया हाणे ग़रीबनि जो दर्द अची वीचारे खे खाधो आहे त ग़रीबनि ते ख़र्च कजे क़ुर्बानी ज़ाया थी वञे अलाह ताला फरमाईंदो आहे ज़ाया कान थी थिए अॼु तूं अलाह जे राह में ॿकर कोन थो क़ुर्बान करे सुभाणे कहिड़ी क़ुर्बानी ॾींदे अलाह पाक जी ज़ात बाबरकात खो सॼो माल बि घुरंदो तूं त उज़र कंदे तूं 3000 नथो ॾे पियो 2000 नथो अलाह जे राह में ख़र्च करे क़ुर्बानी करे अलाह ताला फरमाईंदो आहे मूंखे गोश्त जी ज़रूरत कान्हे का जानवर जी ज़रूरत कान्हे का मां रब करीम जी ज़ात बाबरकात ॾिसंदो आहियां त मुंहिंजो चवण केरु थो मञे अल्लाह ताला शल असांखे चवण मञण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए अल्लाह ताला असांखे तव्हांखे शल पंहिंजे फर्मा बरदारी जी तौफ़ीक़ नसीब फरमाए क़ुर्बानी जो फ़लसफ़ो ई इहो आहे त तव्हां रत वहायो जानवर जी सुभाणे थी सघे थो इस्लाम ते को वक़्तु अचे तव्हांखे सिर जी रत वहाइणी पइजी वञे अरे जेकॾहिं तूं जानवर जी रत नथो वहाए त सिर ख़ुदा जे राह में किथां ॾींदे अल्लाह जे दीन जे सरबुलंदी जे लाइ उहे बि महबूब जा ग़ुलाम आजन सिर क़ुर्बान करे छॾियो हिकिड़ो जंग जो वाक़ियो मूंखे यादि आयो आहे दुरूद पढ़ त मां तोखे ॿुधाए छॾियां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम सलाह बुलंद आवाज़ सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक वसल्लम अलैहि दोस्तों अज़ीज़ो हिकिड़ी लड़ाईअ में नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात पंहिंजे सहाबनि खे फरमायो ऐं मुंहिंजा सहाबियो जंग ख़तम थी वई आहे मुस्लमान ज़ख़्मी थी पिया आहिनि के शहीद थी विया आहिनि फलाणा फलाणा तव्हां वञो जेके शहीद आहिनि तन जा लाश खणी अचो ऐं फलाणा फलाणा तव्हां पाणी खणो पाणी जंग जे मैदान में वञो जेकॾहिं को ज़ख़्मी आहे उनखे ज़ख़्मीअ खे खणी अचो पर अॼु उनखे पाणीअ जी ज़रूरत आहे त ज़ख़्मीअ खे पाणी पीआरियो छो त ज़ख़्म जे हालत में उञ वधीक लॻंदी आहे हिकिड़ो साहबी थो चए ख़ुदा जो कसम आहे नबी पाक जे हुकुम सां मां पाणीअ जी खली भरे खई आहे पाण सां पाणी जो थधी खली भरे मैदान जंग में काहे पियो आहियां परे खां मुस्लमान हिकिड़े सॾु कयो अल अतशो अल अतशो अल अतशो उञ मरीयुस वारो कर मूंखे पाणी पीआर चयो थो मां डोड़ंदो हुनजे मथां वियो आहियां ॾिसां त ज़ख़्मनि में चूर लॻो पियो आहे सारी जान हुनजी वढी पई आहे ॿाहूं वढियूं पियूं आहिनि पेट वढो पियो आहे साह लुकीअ में फाथल आहे पाणी पाणी पियो करे मां फौरन खलीअ जो मुंहुं खोलियो आहे पाणीअ जो प्यालो भरे हुनजे आॾो कयुमि हुनजे भर में ॿियो मुस्लमान ज़ख़्मी आहे उनजे ज़ुबान ते वरी जारी थियो अल अतशो उञ थो मरां सहाबी थो चयो ॿिए सहाबीअ दाह कई आहे उहो पहिरों सहाबी मुंहुं फेराए चयो था मूंखे न ॾे मुंहिंजे भाउ मुस्लमान खे ॾे अल्लाह या रसूल अल्लाह हाथ चार चए थो मां डोड़ी ॿिए वटि पहुतुसि पाणी जे वटीअ खे भरे हुनजे आॾो कयो मां दा वठ जंहिं महिल ॿिए जे भर में वियो आहियां त वरी टियों हिकिड़ो शख़्स परे मुस्लमान आहे उन चयो अल अतशो उञ थो मरां हुन ॿिए नंबर वारे साहबी चयो मूंखे न ॾे मुंहिंजे भाउ मुस्लमान खे साहबी सगोरो थो चए ॿई छॾियमि ॿई न पिया वठनि आख़िर टे ॾे भॻुसि टे ॾे भॻिया अञा पहुतुसीं कोन त टे जो दम परवाज़ थी वियो वीचारो गुज़ारे वियो दिलि में चयमि त पोइ ते ॿ मरनि था भॼा वरी जो ॿिए नंबर वारे वटि अचां त उहो बि गुज़ारे वियो पहिरें नंबर वटि अचां त पहिरों बि गुज़ारे वियो पाणी कंहिं कोन पीतो हिक ॿिए जे लाइ चवंदा विया हुनखे पीआर ख़ुदा जो कसम आहे इस्लाम में जज़्बो त इहो हो जो वात वारो पाणी लाहे ॿिए खे ॾींदा हुआ पर इहो जज़्बो कहिड़ो आहे जो अलाह जो फ़र्ज़ु छॾे अचे ग़रीबनि खे ॾे या त ख़ुदा सां बग़ावत आहे अलाह ताला चवंदो आहे लन यनाल अल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मां रब जी नज़र तव्हां जे मथां आहे अव्हां जी नियत कहिड़ी आहे अव्हां अलाह जो अमर मञो बाक़ी जेकॾहिं तव्हांखे सखावत आहे त घर जो माल ॾे त ख़बर पइजी वञे कुर्बानी कयां मां कुर्बानी करे ॿियो कुर्बानी करे ज़मींदार कुर्बानी करे को सेठ सड़े पियो वरी अख़बारी नुमाइंदो छो था कुर्बानी कनि इहा ज़ाया थी वञे पई उहो अदा इहा इस्लाम सां बग़ावत आहे अलाह जे रसूल सां बग़ावत आहे दुआ कर शर ख़ुदा जी ज़ात बाबरकात असांजे
हालत रहम फरमाए छॾे। असांखे शल इस्लाम जे सम्झण जी ख़ुदा तौफ़ीक़ नसीब फरमाए। असां इस्लाम जे फ़लसफ़े खे सम्झो ई न आहे। इस्लाम जो फ़लसफ़ो इन ॻाल्हि में आहे त इस्लाम जज़्बो पैदा कंदो आहे, क़ुर्बानीअ जो जज़्बो पैदा कंदो आहे। अॼु असां ढॻो क़ुर्बान कयूं था, ॿकर क़ुर्बान कयूं था, थी सघे थो सुभाणे असांखे सिर ॾियणो पइजी वञे। जेकॾहिं जानवर जी क़ुर्बानी जी आदत आहे त सिर बि ॾींदासीं, पर जेको जानवर क़ुर्बान नथो करे सघो सिर कहिड़ो ॾींदो। अलाह ताला जल जलालुहु मन वारो जे बाननि त पुट क़ुर्बान करे ॾेखारिया। दुरूद पढ़ंदो तोखे फ़लसफ़ो असली बुनियादी तोखे ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। हज़रत इब्राहीम अला नबियना अलैहिस्सलाम, नबी करीम खां पुछो वियो आहे, या रसूल अल्लाह क़ुर्बानी छा आहे? पाण फरमायो त अल्लाह जे तरफ़ खां तव्हां ते फ़र्ज़ आहे। अल्लाह जे तरफ़ खां तव्हां ते साहबनि चयो या रसूल अल्लाह छो फ़र्ज़ आहे? पाण फरमाइनि था फ़र्ज़ अल्लाह जो आहे, पर मुंहिंजे ॾाॾे इब्राहीम जी सुन्नत आहे। फ़र्ज़ कंहिंजो? सुन्नत कंहिंजी? कुल बल मिल्लत इब्राहीम हनीफ़ा। ऐं मुंहिंजा महबूब माण्हुनि खे चई ॿुधाए त मां मुहम्मद करीम वटि वो साॻो दीन आहे जेको सौ सिधो दीन इब्राहीम अलैहिस्सलाम वटि हो। इब्राहीम वारो दीन ऐं मां मुहम्मद वारो दीन साॻो आहे। नबी पाक फरमाइनि था मुंहिंजो तव्हांखे चवण आहे, मुंहिंजा उम्मती आहियो त मुंहिंजे ॾाॾे इब्राहीम अलैहिस्सलाम वारी सुन्नत बि अदा कयो। हज़रत इब्राहीम अला नबीना अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पीरीअ में पुट नसीब फरमायो आहे, जंहिंजे लाइ क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो आहे व बशरनाहु बिग़ुलामिन अलीम। असां पंहिंजे तरफ़ खां हज़रत इब्राहीम अला नबीना अलैहिस्सलाम खे आलिम पुट जी ख़ुशख़बरी ॿुधाईसीं। हज़रत इब्राहीम अला नबीना अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला पीरीअ में पिछाड़ीअ में आख़िरी उम्र जे हाल में अहिड़ी त संदुसि उम्र मुबारक आहे जो संदुसि ज़ाल मुबारक बि ॼणण खां वधण खां वियामण खां वधी वई आहे। अहिड़े टाइम ते अल्लाह पाक अल्लाह जे तरफ़ खां ऑर्डर मिलियो आहे, ऐं प्यारा इब्राहीम मां तोखे पुट थो ॾियां, नालो हुनजो इस्माईल आहे, जंहिंखे नबूवत ॾेई मां नबी बणाए थो रवानो फरमाए। हज़रत इब्राहीम अला नबी अलैहिस्सलाम खे जेको पीरीअ में पुट ॼमे, अब आहे पीरी वारी औलाद त हुई प्यारी आहे, जवानीअ जी औलाद बि कड़ी कान्हे, आहे औलाद निभागी न थिए, बाक़ी औलाद कंहिंखे कड़ी कान हूंदी आहे। मुजादा जवानी जी हुजे चाहे पीरीअ जी हुजे, औलाद मिठी हूंदी आहे। अल्लाह पाक जल जलालुहु मन वालो जे ज़ात बाबरकात इब्राहीम अलैहिस्सलाम जे लाइ इरशाद फरमायो फत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम ख़लीला। ओ दुनिया वारो ॿुधी छॾियो, मां रब करीम इब्राहीम खे ख़लील बणायो आहे। या अल्लाह ख़लील छाखे चइबो आहे? अल्लाह ताला चए थो ख़लील उनखे चइबो आहे जंहिंजी दिलि ॿिए जे मुहबत खां ख़ाली हुजे, अल्लाह जे मुहब्बत सां भरपूर हुजे। ॿिए जे मुहब्बत खां ख़ाली, ख़लील न ढगे जी मोहब्बत, न ज़ाल जी मोहब्बत, न दुनिया जी मोहब्बत, न बंगले जी, न कार जी, पर दिल में मोहब्बत हुजे त अल्लाह जी हुजे, इनखे चइबो आहे ख़लील। मलाइकनि चयो वाह मौला वाह, ख़लील आहे? हा ख़लील आहे। सही तुंहिंजो चवण अखियुनि ते, पर ख़लील त उनखे चइबो आहे जंहिंजी दिलि ग़ैर जे मुहबत खां ख़ाली हुजे। इब्राहीम जे दिलि में त ढगनि जी मोहबत आहे जो हज़ारे ढगा अथसि, हज़ारनि जे तादाद में उठ धारिया अथई, हज़ारनि जे तादाद में ॿकरियूं चारियूं अथई, ऐं माल सां प्यारु अहिड़ो अथसि जो नबूवत जे हूंदे माल पाण चारींदो आहे। पोइ इनखे ख़लील कीअं चइबो जेको ढगा पियो चारे, ढगनि सां मोहबत पियो करे, माल सां जंहिंखे प्यारु आहे। अल्लाह ताला फरमायो त मां तव्हांखे चयो आहे त इब्राहीम ख़लील आहे, हुनखे माल सां प्यारु कोन्हे, तव्हां वञी आज़मायोसि, मां तव्हांखे इख़्तियार थो ॾियां, अवां मलाइक आहियो, माण्हूअ जी शकिल ठाहियो, माण्हूअ जी, अवां माण्हू थी वञी इब्राहीम खां इम्तिहान वठो। मलाइक ॿ आया, ॿई माण्हू पटका बटका ॿधी हमराहनि वारी शकिल बणाए, हज़रत इब्राहीम ढगा वेठो चारे, ॿकरियूं रिढूं सॼो माल गॾियो पियो आहे, भर में वेही मलाइक बुलंद आवाज़ सां था चवनि सुबहान अल्लाह, सुबहान अल्लाह, सुबहान अल्लाह। चओ बाबा चओ, सुबहान अल्लाह, सुबहान अल्लाह, सुबहान अल्लाह, सुबहान अल्लाह। अल्लाह ताला फरमाईंदो आहे मुंहिंजे मलाइकनि जी इबादत, खुराक, ज़िंदगी, सिहत, दवा, पाणी रुगो सुभाणे लाइ।
नबी से फरमाया था जो सुबह का शाम ताईं शाम का सुबह ताईं 70 दफ़ा सुभान अल्लाह चवंदो न तां जहन्नम जी बाहि हराम सभई चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ मलाइकनि जे अमल में सुभान अल्लाह अल्लाह जी पाकाई बयान कई आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम जे कन ते आवाज़ पियो आहे, ढगा छॾे माल छॾे उथी अची भर में वेठो आहे। जंहिं महिल भर में वेठो त मलाइक चुप थी विया। अल्लाह जो नबी इब्राहिम अलैहिस्सलाम चवे थो ओ अदा ओ वाटहड़ुओ ओ मुसाफ़िरो ओ मुंहिंजा भाइरो, इहो जेको मुंहिंजे मिठे रब जो ज़िक्र पे कयो सो वरी त ॿुधाइजो। हिकिड़ी त ॻाल्हि ॿुधायो, इब्राहिम अलैहिस्सलाम खे उहो ज़िक्र ॾांहुं न पियो आयो छा? ॾाढी ॻाल्हि आयो। ख़ुश तरह बाशद के सिर्रे दिल बरा गुफ्ता आयद दर हदीस दीगरा मुंहिंजा दा पाण बि यार जी तारीफ़ कबी आहे, पर जे ॿिए जे ज़ुबान खां यार जी तारीफ़ ॿुधबी आहे त वधीक मज़ो ईंदो आहे। हा या न? अवां पाण बि घर ला इलाहा इल्लल्लाह कंदा हूंदो, ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह, पर जे ॿिए जे वातो ॿुधंदो तव्हांजी दिलि ठरी पवंदी आहे। कॾहिं कॾहिं त माण्हू मस्तु थी वेंदो आहे, अखियुनि मां ॻोढ़ा वही पवंदा आहिनि। हालांकि उहो ज़िक्र पाण बि करे सघंदो आहे, पर ॿिए जे ज़ुबान खां ॻाल्हि वधीक मिठी लॻंदी आहे। सभई चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात मलाइकनि खे चयो यार इहो ज़िक्र त ॿुधाइजो। मलाइकनि चयो अॻारो असां पंहिंजे मर्ज़ी सां ज़िक्र कयो। जे हा हाणे तूं थो फरमाश करे। जे हा जे असां पंहिंजे मर्ज़ी सां कयूं या न कयूं, पर तुंहिंजो चवणु वठंदासीं पर मुफ़्त में न ॾोकड़ ॾे, छो त फरमाश कई थी न सही। इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाए थो मुंहिंजो 1000 उठनि जो बीठो आहे, सभु तव्हांखे आयो अल्लाह जो नालो ॿुधायो। मलाइक हुया त मलाइक पर माण्हू जी शक्ल में आहे। हिकिड़ो मलाइक उथियो माण्हू जी शक्ल वारो, उठनि खे हिकिड़े पासे धार करे माल खां जुदा करे चवणु लॻो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उठनि खे काहे अॻिते रवाना थिया। इब्राहिम अलैहिस्सलाम पुठियां लॻो थो वञे, ओ अदा महिरबानी करे वरी ॿीहर बि ॿुधाइजो। मलाक चवनि था उठ ॾिनई हाणे कीअं ॿुधायूं, छा ॾींदे? चए मुंहिंजूं 1000 ढगियूं बीठियूं न सभु अल्लाह जे नाले ते काहे वञे। अहिड़े तरीक़े सां ॿिए नंबर में ढगा ॾिनई, टे नंबर में बकरियूं ॾिनई, चौथे नंबर में रिढूं ॾिनई। हाणे सभई इहो 4000 माल मलाइक काहे रवाना छा? इब्राहिम अलैहिस्सलाम पुठियां रोंदो थो वञे पियो, ओ अदा ओ वाटहड़ुओ ओ मुसाफ़िरो अल्लाह जो नालो हिकिड़ो दफ़ो ॿुधाईंदा वञो। मलाइक चवनि था हाणे त तो वटि का शइ कान्हे, छा ॾींदे? मुफ़्त में असां कोन ॿुधाईंदासीं। इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाए थो तव्हां मोतबर आहियो, मुअज़्ज़ज़ था ॾेखारिजो, माल जे लाइ को ज़रूरु नौकर रखंदो। मां इब्राहिम खे नौकर बणायो, बानो बणायो, ग़ुलाम बणायो, पर मुंहिंजे मिठे रब करीम जो नालो ॿुधायो। मां तव्हांजी नौकरी ॾींदुसि, तव्हांजी ग़ुलामी अख़्तियार कंदुसि, मां तव्हांजो नौकर थी रहण लाइ तयारु आहियां, पर मूंखे अल्लाह जो नालो ॿुधाईंदा। मलाइकनि चयो साईं असां जहिड़ो ॿुधोसीं तहिड़ो ॾिठोसीं। अल्लाह चयो हो फतख़ज़ल्लाहु इब्राहिम ख़लीला। अल्लाह सचो आहे त इब्राहिम जी दिलि अल्लाह जे इश्क खां सवा ॿियनि जे मुहबत खां ख़ाली आहे। असां तुंहिंजो इम्तिहान वठण आया हुआसीं, असां मलाइक हुआसीं, बराबरि तो वटि उठ माल ढगा आहिनि, पर अल्लाह जे नाले खां मिठा कोन, तोखे वधि खां वधि मिठो नालो आहे अल्लाह पाक जो। उन इब्राहिम खे रब ताला फरमाए थो इब्राहिम मां तोखे ॾिठो आहे त इस्माइल खे चुमियूं ॾींदो आहे, भाकुर पाईंदो आहे, झोलीअ में विहारींदो आहे, 8 सालनि जो गभरू नौजवान पुटु आहे, पर जहिड़ो तोड़ो कोन्हे, नबूअत जो मालिक आहे। ओ इब्राहिम होॾो मां रब पियो चवां फतख़ज़ल्लाहु इब्राहिम ख़लीला। इब्राहिम जी मूंसां मुहबत आहे, होॾो वरी पुट सां प्यार पियो करी। इब्राहिम चयो मौला पुट सां दुनिया जो प्यार आहे, तोसां हक़ीक़ी प्यार आहे। रब तो चए भली दुनिया जो प्यार हुजे, पर मुंहिंजो चवणु थी इन इस्माइल खे मुंहिंजे नाले ते ज़िबह कर। ख़बर पए तुंहिंजे इम्तिहान जी।
इहो पुटु कोह जंहिंखे भाकुर थो पाए। हाज़ुर साईं सुबुह थियो आहे, इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल खे सॾे थो, इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका फंज़ुर माज़ा तरा। ओ बचड़ा इस्माइल, रात मां ॾिठो आहे, मूंखे हुक्म मिलियो आहे त मां तोखे अल्लाह जे राह में ज़िबह कयां। हाणे मुंहिंजो त पको इरादो आहे, पर तोखां बि पुछां थो तुंहिंजी मर्ज़ी कहिड़ी आहे? 8 साल जो ॿार ते घोड़ा रे ज़ुल्म रे मरियुस बाबा छो तो कुही? हाँ ना सही। ये फैजाने नजर था या के मकतब की करामत थी। अल्लामा इकबाल तो फरमाए, ये फैजाने नजर था या के मकतब की करामत थी। सिखाए किसने इस्माइल को आदाबे फर्जंदी। अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह, हक चार यार। यार नंढड़ो ॿार आहे, पीउ खे छा थो चवे? क़ुरान थो चवे, या अबत फ़अल मा तुमर सतजदुनी इंशा अल्लाहु मिनस साबिरीन। ओ मुंहिंजा बाबा, जीअं तोखे रब चयो आहे ईअं कर, देर न कर, तूं छुरी वहाईंदे मां इंशा अल्लाह सब्र करे ॾेखारींदोसां। अहिड़ो सब्र कंदुसि, अहिड़ो सब्र कंदुसि जो मां इस्माइल त साबिर, पर मुंहिंजे ख़ानदान मां मुहम्मद साबिर ईंदो, ऐं मुंहिंजे मुहम्मद जे पुठीअ मां सुहिणो हुसैन साबिर पैदा थींदो। इन ख़ानदान सब्र करे ॾेखारियो या न आबा? इन ख़ानदान जहिड़ो कंहिं सब्र कयो आहे? हज़रत हुसैन बि करबला में सब्र कयो, हज़रत ज़ैनब बि सब्र कयो, हज़रत अब्बास बि सब्र कयो, हज़रत नबी करीम जे पूरे ख़ानदान सब्र कयो। अरे मुहम्मद करीम जे मथां ओझ उछलायूं, मुस्तफ़ा जे मथां पत्थर उछलायूं, हबीब जा ॾंद शहीद कयूं, पर मुहम्मद करीम बद दुआ कान कई, नबी करीम दुआ ई दुआ कंदो हुयो। वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला, मुरादे गरीबों की बरलाने वाला। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ अपना दाल। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व सल्लम। हज़रत बीबी हाजरा इस्माइल जी अम्मड़ा ज़ाल सां ॻाल्हि कोन कई। हाजरा जी साईं, इस्माइल के कपड़ा पारा, काॾे थो वठी वञेसि? यार जी दावत आहे, दोस्त जी दावत आहे, ओॾे थो वठी वञा। मां पंहिंजे बच्चे खे सींगारियो आहे, सुरमो पारायो आहे, कपड़ा पाराया आहिनि। इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात ज़ाल खे त चयो त बच्चो सींगार, माई पई बुट खे सींगारे, इब्राहिम अंदर घर में रसो पियो ठाहे, काती पियो तिखी करे, कमीस जे हेठां काती बि विधई, रसो बि खयई। ॿाहिरि आयो, इस्माइल तयार आहे, हली आ बालो, ॿाह खां वठी रवानो थियो आहे। थोड़ी देर गुज़री आहे, शैतान दिल में सोचो जेकॾहिं अॼु इब्राहिम इस्माइल खे कुठो, अहिड़ी रस्म पैदा थी वेंदी जो क़यामत ताईं मुस्लमान कुर्बानियूं पिया कंदा। अॼु हिननि जे घर खे ड्राहियां, अॼु इहे कुर्बानी खां ख़तमु करायां। अची माउ जे दिल में विसविसो विधई, ओ हाजरा तुंहिंजो घर थो लुटजई, पीरीअ में पुटु ॼाओ थी 8 सालनि जो नौजवान, इहो तुंहिंजो पुटु कुसण थो वञई। हाजरा वारो करे इब्राहिम खां वञी छॾाए। हाजरा थी चवे चरियो थियो आहे छा? इब्राहिम जहिड़ो अब्बो हुजे, इस्माइल जहिड़ो बच्चो हुजे, इब्राहिम छो बच्चे खे कहंदो? हुन खां ज़बान मां निकिरी वियो त हुनखे अलाह जो अमर थियो आहे। कंहिंजो अमर थियो आहे? हाजरा थी चए अलाह जो अमर थियो आहे? चए हा। चए पोइ जे अलाह जो अमर थियो आहे त हिकिड़ो इस्माइल आहे, लख इस्माइल अलाह जे नाले सां कुर्बान। भली जायूं माहिरूं सदियूं सालिहन, माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलनि, बाक़ी ॿियनि वेचारनि ओ जागा अजाया कया। ॾिठई त कुझु न हलियो, वरी इस्माइल जे दिल में विसविसो विधई, उनखे बि ईअं चयो। उन चयो त छो थो कोहे भला? जे अलाह जो हुकुम थियो त चए पोइ भली अलाह जे नाले ते कोहे। वरी इब्राहिम अलैहिस्सलाम खे चई, बहरहाल टिनी खां मायूस थियो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम जे अमल में पुट खे मनहर में वठी वियो आहे। मनहर जी माना है कुर्बान गाह, जंहिं जाइ ते कुर्बानी कबी आहे। अलाह खां दुआ घुरशल तो असांखे ख़ुदा उहा कुर्बानी जी जाइ ॾेखारे। मके खां ॿाहिरि आहे, मैदान मिना में आहे।
जिथे हाजी कुर्बानी कंदा आहिनि उन जाइ ते वठी वियो चई पुट हाणे ख्वाब सचो थींदो लेट त कोहा। इब्राहिम अलैहिस्सलाम खे इस्माइल तो चए बाबा मूंखे कमीस हिकिड़ी आहे मूंखे ज़रूरु कोहंदे त रत सां भरिजी पवंदी। ओ बाबा तो वटि ॿियो कपिड़ो बि कोन्हे तूं ग़रीब आहे शाहूकार कोन आहे महिरबानी करे मुंहिंजी कमीस धार रखो कुर्बान थी वञा रत वही वञे पोइ इन कमीस में मूंखे कफ़न पाराइजां। हिकिड़ी वसियत मुंहिंजी यादि कर। ॿी बाबा पंहिंजे अखियुनि ते पटी ॿधजां छाजे करे जंहिंमहिल मूंखे तूं ज़मीन ते लेटाईंदे मुंहिंजे गुलाब जे गुल जहिड़े मुंहं ते नज़र पवंदई मतां रहम अची वञई ऐं न कुही मतां अलाह जे राह में कुर्बान थियण खां रहिजी वञा। अखियुनि ते पटी ॿध त रहम न अची झट कुसी वञा। टियों नंबर बाबा छुरी खे तेज़ कजां मुंहिंजा हथ बि ॿधजां पेर बि ॿधजां। इब्राहिम तो चए डिॼी थो छा चए थो न बाबा डिॼां कोन थो छुरी जंहिंमहिल वहंदी मतां दर्द थिए हथ पेर हणा रत जा फुड़ा तो नबीअ खे लॻंदा मतां बेअदबी थी पवे रब नाराज़ थी पवे तोखे बेअदबी में तोखे तुंहिंजी बेअदबी नाहे करणी। ऐं बाबा मां तोखे आख़िरी वसियत थो कयां त हीअ कमीस मुंहिंजे अम्मा खे ॾेखारजां त ज़िबह करण खां अॻु में मां इस्माइल जी लाथी ही पोइ अलाह जे दरगाह में कफ़न ॾियण खां अॻु में मुंहिंजी अम्मा खे चइजां इहा कमीस हथ में खणी मुहम्मद करीम जे उम्मत जे लाइ दुआ घुरे त ख़ुदा ताला रसूलुल्लाह जे उम्मत जा गुनाह माफ़ फरमाए। इब्राहिम अलैहिस्सलाम खे वसियतूं थियूं। इब्राहिम अलैहिस्सलाम हथनि में पंहिंजे अखियुनि ते पटी ॿधी आहे इस्माइल जा हथ ॿधाइनि हाणे ज़मीन ते लेटाए छुरी थो वहाए पियो। अलाह ताला जल जलालु मन वालू जे ज़ात हुकुम फरमायो आहे ओ छुरी इहो साॻियो इब्राहिम हो जंहिंमहिल बाहि में हो तंहिंमहिल बाहि हुनजे वार खे बि कुझु कोन कयो हो। अॼु उनजो पुटु हज़रत इस्माइल आहे मां छुरी तोखे हुकुम थो कयां मतां इस्माइल जे गले खे वढियो थी इन जे करे जो इस्माइल जे पेशानी में मुहम्मद जो नूर मौजूदु आहे। इस्माइल अलैहिस्सलाम जे गले ते छुरी वहे थी पर वढे न पई। इब्राहिम अलैहिस्सलाम गुस्से में छुरी खे चयो आहे छो नथी वढी चवे थी इब्राहिम तोखे बाहि कोन साड़ियो हो रब हिकिड़ो दफ़ो बाहि खे चयो हो पर मां छुरीअ खे ख़ुदा ताला 70 दफ़ा मनो कई आहे तंहिंजे करे कान थी वढियां। इब्राहिम अलैहिस्सलाम रोई ॾिनो आहे मौला मुंहिंजी कुर्बानी छो नथी क़बूल थिए वनादैनाहु अय्या इब्राहिम कद सद्दक़त रुया। अलाह पाक जल्दी जिब्रील खे मोकिलियो आहे ओ जिब्रील मुंहिंजे इब्राहिम खे चओ तुंहिंजो ख्वाब सचो आहे इस्माइल तां छुरी माफ़ आहे इस्माइल जे एवज़ में जन्नत जो दुंबो मोकिलिया थो उनखे कुर्बान कयो वञे। अल्लाह जे अमर सां इस्माइल बची थो वञे जन्नत जो दुंबो अचे थो उहो कुर्बान थो थिए। मुंहिंजा सोना मुंहिंजो मदीने वारो मीर थो फरमाए त हुकुम अल्लाह जो आहे सुन्नत मुंहिंजे ॾाॾे इब्राहिम जी आहे। इहा कुर्बानी असां कंदा आहियूं दुआ कर अल्लाह ताला तव्हां असांखे कुर्बानी करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। जानवर वॾे में 7 भाङा थींदा आहिनि ढगी जेका आहे सा घटि में घटि 2.5 सालनि 2 सालनि जी हुजे इन खां अलावा उठ 5 सालनि जो हुजे उठ में ढगीअ में 7 भाङा थींदा आहिनि। बकरी हुजे उहा साल जी हुजे उनजे लाइ इहो ज़रूरी कोन्हे त ॾंद भञे या न भञे 12 महीना पूरा थियनि बकरी जी कुर्बानी कई वेंदी। बकरी में हिकिड़ो हिसो थींदो आहे पर जेकॾहिं दुंबो आहे रिढ आहे पर शर्त आहे त साल जेतिरी ॾिसण में अचे सघो मोटो मतारो हुजे त 6 महीने जो बि जाइज़ आहे पर जे वॾो कदावर न आहे त 6 महीने जो जाइज़ न आहे उहो बि साल जो हुजणु ज़रूरी आहे। उन गोश्त खे 3 भाङा कया वेंदा हिकिड़ो ग़रीबनि खे ॾिबो हिकिड़ो पाड़ेसरनि माइटनि खे ॾिबो हिकिड़ो हिसो पंहिंजे घर में इस्तेमालु कबो। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे कुर्बानी जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। जंहिं शख़्स खे कुर्बानी करणी आहे उहो ईद नमाज़ खां बाद में कुर्बानी कंदो ईद नमाज़ खां अॻु में कुर्बानी करण जी मनो आहे। हुज़ूर फरमाइनि था जेको ईद खां अॻु में कुर्बानी कंदो उनखे गोश्त त मिलंदो पर कुर्बानी जो सवाबु कोन मिलंदो। तंहिंजे करे कुर्बानी जो तरीक़ो आहे त ईद नमाज़ पढ़ी बाद में कुर्बानी कई वञे। मां अल्लाह जे दरगाह में दुआ थो घुरां ख़ुदा ताला तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए सभिनी खे ख़ुदा ताला कुर्बानी करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। कुर्बानी जो जानवर बेआइब हुजे हुन में नुक्स न हुजे सिंग भगल न हुजे कन कटियल न हुजे टंग खां मंडो न हुजे पुछ खां लुंडो न हुजे डुबरो न हुजे हसीन ख़ूबसूरत जानवर हुजे। अल्लाह ताला फरमायो आहे हबीब फरमायो आहे समिनू दुहायाकुम फइन्नहा अलसिरात मतायाकुम अवां पंहिंजा जानवर सघा ठाहियो सुहिणा कयो ए क़यामत जे ॾिहाड़े तव्हांखे हवाई जहाज़ थी जन्नत ॾे खणी वेंदा पुलसरात तव्हांखे टपाईंदा। अल्लाह ताला हर मुस्लमान खे तौफ़ीक़ नसीब फरमाए। मुंहिंजा दोस्तो टाइम पूरो थी वियो आहे बाक़ी
मसइला हज जा, बैतुल्लाह जे तामीर जा, इब्राहिम अलैहिस्सलाम जे अञा ॿियनि कुर्बाननि जा, अल्लाह सां इश्क ऐं मुहबत जा हयाती बाक़ियात वरी ईंदड़ जुमे ते पेश कयो वेंदो। ख़ुदा ताला तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।